起走，砰！第三集高，砰！第三集高，立正，砰！ करमपुर जे ॻोठ मारक बिजाणी निवासी शहीद नायब सूबेदार फौजी नौजवान अब्दुल हमीद बिजाणी जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। सरदार मीर महबूब अली खान बिजाणी MP पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॻोठ मारक बिजाणी पहुची शहीद अब्दुल हमीद बिजाणी जे वालिद जमालदीन बिजाणी ऐं ॿियनि वारसनि सां ताज़ियत कई। शहीद जे बेवक़्ता जे विछोड़े ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। ॿिए तरफ़ पाक फ़ौज जे दस्ते पारां शहीद जी क़बर ते तदफ़ीन दौरान ॾिनल सलामी ऐं गुल रखण जा मंज़र।起走，砰！第三集高，砰！第三集高，立正。